एक सिंध जवान एक सकाफत जवान नारो सदा जिए सिंध जवान जिए सिंध जवान। नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों से सिलसिलो जारी है। इन वक्त कपरो में खबर ॾींदा कपरो में अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी कार्य जे समूरी सिंध में भरपूर मोट मिली। सिंध मुरके पई सिंध झिरके पई। अवामी न्यूज़ जे सिरे हेठि सिंध तो में सा असांजो तालीम साए चा असांजो जे उनवान सां कपरो में जिए सिंध क़ौमी माज़ पारां आज़ाद कुंबर शौकत बुर्दी अब्दुल नबी बुर्दी अकबर मरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कपरो वाह खां मेन शहीद चौक ताईं रैली कढी वई। रैली में जिए सिंध क़ौमी माज़ जे कारकुननि हथनि में पार्टी जा झंडा खयल हुआ ऐं जिए सिंध जा नारा हणी रहिया हुआ। उन मौके ते अॻुवाणनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु असां सिंधी मीडिया जे मार्फत जिए सिंध क़ौमी माज़ तरफ़ां नौजवाननि खे इहो पैगाम ॾींदासीं त वधि खां वधि जेके आहे तव्हां तालीम पिरायो, तालीमी इदारनि में वञो। जेके बि तव्हांजा नंढड़ा ॿार आहिनि ॻोठनि में आहियो उहे स्कूलूं बंदि आहिनि उहे स्कूलूं खोलायो, वधि खां वधि तालीम पिरायो, पंहिंजी धरती जे लाइ पंहिंजी सिंध जे लाइ आवाज़ उथारियो। असां थोराइता आहियूं अवामी न्यूज़ वारनि जा नेट टीवी वारनि जा जेके असांजे प्रोग्राम में के सिंध जे प्रोग्राम खे सिंध जे काज खे पंहिंजो काज सम्झी सॾु ॾिनो। असां इन सॾ खे लबेक चऊं था। साईं अॼु को ॾींहुं 5 डिसंबर सिंध जे सिंध जो ईद जो ॾींहुं आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते हिकिड़ो मौज़ू आहे इल्मु पिरायो सिंध बचायो। इल्मु खां सवाइ किथे का सिंध बि कान बचंदी। जेकॾहिं इल्मु हूंदो बाशूर माण्हू हूंदा त सिंध बि बचाईंदा, सिंध जे सिस्टम खे सेट बि कंदा। तंहिं करे इहे असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे ऐं तमामु ख़ुशी जो ॾींहुं आहे जो नौजवान ई सिंधी टोपियूं अजरक पाए ऐं झुमरियूं था हणनि, पंहिंजे सकाफ़त खे उजागर था कनि। उहे क़ौमूं ज़िंदा रहंदियूं जेके पंहिंजे सकाफ़ती ॾियारा मल्हाईंदियूं ऐं पंहिंजे तइलीम लाइ उन ते तवजह ॾींदियूं। उहे क़ौमूं हमेशह तारीख़ में अॻिते निकिरी वेंदियूं आहिनि। असांजे लाइ ईअं सम्झ ईद जो ॾींहुं आहे। हीअ जेके नौजवान टोपियूं अजरक पाए हिते बीठा आहिनि तव्हांजे साम्हूं ऐं ॾिसो था केॾी ख़ुशी ऐं जोश जज़्बे था थी ईद वांगुरु ई मल्हायूं था। हीअ असांजो क़ौमी ईद आहे ईअं सम्झ। ऐं हीअ मीडिया जे दोस्तनि जेको ऐलान कयो उन्हनि जी महिरबानी सां हीअ अॻ में ई 5000 साल पुराणी सकाफ़त आहे असांजी। अजरक टोपी पटको कुहाड़ी हीअ सभु असांजी सकाफ़त में अचे थी ऐं हीअ असां ईद वांगुरु ई हर साल मल्हाईंदासीं इनशाअल्लाह। ऐं अॻिते लाइ बि उमेदु आहे त सॼी क़ौम खे असीं गॾु कंदासीं। असां जिए सिंध क़ौमी माज़ जी तरफ़ां अॼु असां कपरो शहर में कपरे वाह खां पपता रैली मुनक़द कई है जंहिंजे लाइ असां जिए सिंध क़ौमी माज़ ऐं असां कल्चर डे जे हवाले सां इहा रैली रखी आहे। उन जे लाइ असां नई जनरेशन खे गॾु कयो आहे ऐं इहो हवालो इहो था ॾियणु चाहियूं त असांजो जेको KTN थी वई या जेके बि ॿिया जेके चैनल आहिनि जेके सिंधी चैनल जेके बि आहिनि उहे अॼु कल्चर डे खे मल्हाइनि पिया। इन लाइ मल्हाइनि पिया त अॼु तइलीम जो ॾींहुं करे मल्हाइनि था त ताकी असीं पंहिंजी तइलीम जेका आहे उनखे मज़बूत कयूं ऐं उनखे उजागर कयूं ताकी असीं पंहिंजे वतन खे पंहिंजी क़ौम खे पंहिंजे माण्हुनि खे दिफ़ा करे तइलीम जे दिफ़ा सां उन जे दिफ़ा सां असीं पंहिंजी क़ौम खे बचाए सघूं था। सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी सकाफ़त आहे। सिंधी क़ौम जेका मोइन जे दड़े मां जेके उन्हनि जा निशान मिलनि था उन्हनि मां हिकिड़ी पुरअमन ऐं हिकिड़ी मुहज़िब क़ौम आहियूं। असां दुनिया खे जीअणु सेखारियो। मोइन जे दड़े मंझि जेका ज़िंदगी आहे जेका मोइन जे दड़े जी उन वक़्त जी उहा हिकिड़ी ज़मान त ॾिए थी हिकिड़ी सिंधी सुधरियल क़ौम हुई ऐं उहा अॼु बि आहे। असां वटि हथियार न आहे, असां वटि अजरक आहे, असां वटि टोपी आहे, असां वटि सकाफ़त आहे जेका हिकिड़ी अज़ीम आहे। जेके अमीर क़ौमुनि जूं निशानियूं आहिनि उन्हनि मंझां इहा ई आहे जो उन वटि पंहिंजी ॿोली आहे, पंहिंजी सकाफ़त आहे, पंहिंजी तहज़ीब आहे। साईं असांखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे जो असां पंहिंजी कल्चर खे प्रमोट करे रहिया आहियूं। छाकाणि जो मूं तारीख़ में पढ़ियो आहे त ज़िंदा उहे क़ौमूं रहंदियूं आहिनि जेके पंहिंजी ॿोली कल्चर ऐं पंहिंजे क़ौमी अॻुवाणनि जी वारसी ऐं मालिकी कंदियूं आहिनि। अॼु असीं सभु सिंधी 5 डिसंबर जे ॾियारे ते इहो रोडनि ते अची हिकु थी मुतहद थी सॼी दुनिया खे इहो पैगाम था ॾियूं त असीं हिकु आज़ादु रियासत ऐं हिकु आज़ादु क़ौम जी हैसियत में आहियूं। अब्दुल रज़ाक पंहिंजो राजपूत जा शुक्रगुज़ार आहियूं जेको उन्हनि जे सिंध तइलीमी जागराते जे
सर हेठि अवामी से जेको उन्हनि जो ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो उन जी असां भरपूर मोट ॾिनी आहे। असीं इंशाअल्लाह हीअ असांजी अॼु ईद जो ॾींहुं आहे, ईद खां बि वधीक ॾींहुं आहे। उन बि असीं उनखां पोइ बि वरी पूरी सथ अवामी न्यूज़ जे अब्दुलरवा राजपूत ऐं पंहिंजो हरेश KBC जा बि सभिनी जा थोरादार जो उनजो भरपूर नमूने सां ॾियारो मल्हायो। असीं उन सर हेठि मल्हायूं पिया। वतन या कफ़न आज़ादी या मौत। अॼु असां पंहिंजे कपरो शहर मां जेके दोस्त आहियूं इहे ईअं महसूसु करे रहिया आहियूं जीअं ईद जो ॾियारो हुजे। ऐं अलाह साईं सिंध खे सदियुनि ताईं आबाद रखे। हिते जेके आहिनि मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जा दोस्त गॾु थिया आहिनि, उन में असांजी फंक्शनल लीग ऐं पंहिंजा ॿिया सिंधु देश वारा, इन्हनि जी महिरबानियूं। सिंध के अल्लाह साईं ता क़यामत ताईं आबाद रखे। त जीअं सिंध असां लाइ वतन आहे, असां जीअं 14 अगस्त भरपूर नमूने सां मल्हायूं था, ईअं ई असांखे हीउ प्रोग्राम बि भरपूर नमूने सां मल्हाइणु घुरिजे। ऐं जेको बि कुझु असीं कयूं था सिंध जे लाइ कयूं था, सिंध में रहूं था, सिंध में खाऊं था, सिंध लाइ सिंध जो ई खाऊं पीऊं था, त असांखे माना हीउ सिंध जो ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइणु घुरिजे। ऐं जीअं साईं सूर्या बादशाह खां अंग्रेज़नि जॾहिं घुर कई हुई त ख़ैरपुर ज़िलो असांखे ॾियो, त सूर्या बादशाह पाण फरमायाऊं न। ऐं जॾहिं सांगड़ ज़िले जे नाले चयूं त पाण फरमायाऊं न, हिते तव्हांजो को बि हक़ न आहे, हीअ सिंध असांजी आहे ऐं असां ई खाईंदासूं, असां पीअंदासूं, असां ई रहंदासूं। जी असांजी अॼु ईद असां टोपी अजरक पाए असीं रैली में वेंदासीं। अॼु सिंध असांजो सकाफ़ती ॾियारो आहे, हीअ असांजे बरसों खां 5000 साल पुराणो आहे। सिंधी टोपी अजरक कुआड़ी असांजे 5 साल पुराणी आहे। जी असां अॼु नया जोड़ा वरिता आहिनि, टोपियूं वरितियूं आहिनि, जुतियूं वरितियूं आहिनि। जी असांजो ईद जे करे असांजो सकाफ़ती ॾियारो आहे। अॼु असां रैली में शामिल आहियूं। कपरो वाघा रैली में कारकुन बड़े तादाद में मोटरसाइकिलों ऐं कारुनि में सकाफ़ती टोपियूं पटका अजरकूं पाए शिरकत कई ऐं सिंधी गाननि ते झुमरियूं हयूं ऐं सकाफ़ती ॾियारे जे मौक़े ते सिंध अमड़ खे भरपूर भेटा पेश कई। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ कपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।